किस्सा मोहम्मद हनीफे जो हुयो प्यारो पहलवान, फर्जंद अली शेर जो हो जलवेदार जवान, फर्जंद अली शेर जो हो जलवेदार जवान। बुद्धो ही बयान अली गुल सां कीअं खां वेही। मौला अली मुश्किल कुछा 5 विलायत जी जंग फतेह कया, उतां जे बादशाह पंहिंजे न्याणी जी आया शकया, जेका मौला क़बूल करे शादी कया। पंहिंजी बीबी खे वीडो ॾेई मोकिलायो आ त पुट ॼमे त ही वीडो पाराइजोसि। ॾींहं पूरा थिया मौला जे घर पुट ॼावा, जंहिंजो नालो मोहम्मद हनीफो रखियाऊं, मगर मौला अली खे इतला न ॾिनाऊं त मतां नीगर घुराए वठे। नीगर वॾड़ो थियो आ, हिक जेॾनि सां राति खेॾण थो वञे, जंहिं ॿार खे ॿाह खां वठे त ॿाह निकिरियो पवे, जंहिंखे टंग खां वठे त टंग निकिरियो पवे। केतिरा ई लंगड़ा लूला करे छॾिया, ॻोठाणा तंग अची हिक रांदि जोड़े खेॾण लॻा, त मोहम्मद हनीफो बि रांदि खेॾण लाइ डोड़ंदो आयो आ। जन वाज़ कयो त न रांदि में उहो खेॾी सघे थो जेको पंहिंजे पीउ जो नालो ॿुधाए। तूं त पंहिंजे पीउ खां बेख़बर आहीं, जंहिं करे तूं नथो खेॾी सघीं। मोहम्मद हनीफो मायूस थी मोटियो वा, नाराज़ थी मां जे मथां बीठो आ ऐं रोई मां खे चवे थो, ओ जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पारो आ, जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पारो आ। माण्हू ॾिन था मेणा मूंखे, माण्हू ॾिन था मेणा मूंखे, हिते रहण बेकार वा। जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पारो आ, जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पारो आ। मां पंहिंजे पुट खे जवाब थी ॾे, बेशक बचड़ा पी बराबर तुंहिंजो बरक़रार वा, जंहिंजो नालो मुश्किल कुशा हैदरे करार वा। बेशक बचड़ा पी बराबर तुंहिंजो बरक़रार वा, जंहिंजो नालो मुश्किल कुशा हैदरे करार वा। आहे मदीने जो रहाकू, आहे मदीने जो रहाकू, बहादुर पुरतबार वा। जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पारो आ, जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पारो आ। मोहम्मद हनीफो जंग जो सामान खणी पोछाकू परे मां खां मोकिलाए मदीने तरफ़ रवानो थियो आ। कछाला कंदो कंदो मदीने शहर में अची पतो आ। छा ॾिसे त उठ बकरियूं रिढूं इंसान हैवान, मेरा को कयूं मुंतज़र बीठा आहिनि। मोहम्मद हनीफे पुछो छा माजरा आहे, माण्हुनि वराणियो हिते खूह आहे, जंहिंजे मथां वॾी छिप पियल आहे, जो 40 पलवान उन छिप खे हटाईंदा आहिनि। पोइ असीं पाणी पीअंदा आहियूं ऐं भरींदा आहियूं। मोहम्मद हनीफे चयो त मां तव्हांखे छिप हटाए थो ॾियां। कस्तम जारा लत हयाई छिप छॾियाई उॾारे, परेशान न थियो हाणी प्यासो पाणी वञो सभु प्यारे। ओ कस्तम जारा लत हयाई छिप छॾियाई उॾारे, परेशान न थियो हाणी प्यासो पाणी वञो सभु प्यारे। छाजा पहलवान चाली है, छाजा पहलवान चाली है, छाजो इंतजार वा। जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा, जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा।
खाईंदो नाज़ वदाद मां कुॾंदो टिलंदो केतिरनि वणनि जा डार भञंदो वण पारां पटींदो अचे थो छो त हुन जो बाबो बि ॾिसो त मुश्किल कुछा हैदर करार हुनखे पंहिंजे पीउ ते बि नाज़ हूंदो त ओचितो मालीअ जी नज़र पई आहे ऐं डोड़ंदो आयो आहे ऐं चवे थो ए बेख़बर तूं केरु आहीं हिन बाग में त नर पखीअ खे बि हुकुम कोन्हे तो हेॾो ध्यानु कयो आहे तूं पाण खे पलवान थो भाई हिन बाग जो मालिक बि पलवान अथई जेको तोखे न छॾींदो मोहम्मद हनीफ़े चयो ए माली मथो न हण वञ पंहिंजे मालिक खे वठी आ ऐं अची मूंसां जंग करे माली भगो मौला अलीअ ॾे पहलवान आयो आ बारी बाग जा मेवा सारा पटे सत्यानाश कई आ सारी माली भगो मौला अलीअ ॾे पहलवान आयो आ बारी बाग जा मेवा सारा पटे सत्यानाश कई आ सारी जंग जे लाइ थो तोखे पुकारे जंग जे लाइ थो तोखे पुकारे थी बीठो निर्वार वा जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा मौला अली मुश्किल कुछा जंग जो सामान खणी मैदान में आयो वहा मदीने शहर जा माण्हू बि गॾु थिया रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पाण कुर्सी विझी वेही रहिया आहिनि ॿिन्ही पलवाननि में जंग जारी थी आहे मगर फ़ैसिलो नथो थिए रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मायूस थिया आहिनि त ही केरु पलवान आहे जेको मुश्किल कुशा खां बि घटि नज़र नथो अचे अलाह पाक खां मथां वही कही आयो वा जंहिं चयो त ए महबूब ख़ुदा मायूस न थी इहो मोहम्मद हनीफ़ो मुश्किल कुशा जो फर्ज़ंदा कोई नुक़सान न थींदो पुट पंहिंजे पीउ सां मिलंदो हू शेर ख़ुदा आहे हू शेर मोहम्मद आहे ॿिन्ही सीहनि जी जंग आहे पीउ ऐं पुट जो अहिड़ी तरह मेलाप ठाहियो आहे मुश्किल कुशा शेर ख़ुदा आख़िरी ज़ोर अल्लाह अकबर जो नारो हणी मोहम्मद हनीफ़े खे कमर खां वठी किराए विधो आहे ऐं चयो त कलमो भर मुस्लमान थी जा मौत क़बूल कर मोहम्मद हनीफ़े खां ॻोढ़ा ॻड़ी पिया ऐं चयो त मां मुस्लमान आहियां पंहिंजे पीउ सां मिलण आयो होसि पर यादि रखजांइ मुंहिंजो पीउ बि पलवान अथई जेको तोखे न छॾींदो मुंहिंजो हिसाब ज़रूर वठंदो मुश्किल कुशा हैरान थी वियो आहे मोहम्मद हनीफ़े खे ॾिसण लॻो आहे रत कशिश खाधी आहे ऐं उन पंहिंजी ॾिनल बीदे ते नज़र पई आहे त मुश्किल कुशा खां बि ॻोढ़ा ॻड़ी पिया मौला खां बि ॻोढ़ा ॻड़ी पिया मौला जी पई नज़र विंगे ते तॾहिं पंहिंजो पुटु सुञातो चयईं तुंहिंजो पीउ माया बचड़ा सीने सां खणी लातो मौला जी पई नज़र विंगे ते तॾहिं पंहिंजो पुटु सुञातो चयईं तुंहिंजो पीउ माया बचड़ा सीने सां खणी लातो मुर्कियो आ मोहम्मद मिठड़ो मुर्कियो आ मोहम्मद मिठड़ो लथो गम गुबार वा जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा जल्द ॿुधाइज माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा हाय 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 करियां कहिड़े हाल बयान कसियो करबल जो अली गुल आ अरमान कसियो करबल जो अली गुल आ अरमान
ओ ॾिसो मुस्लमान जिन लुटियो साथ सैयद जो करबला जे मैदान में नाने जदीन खातर इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे बचड़नि सुधो खुशी वियो आहे। मोहम्मद हनीफे खे ख़बर पई आहे दुनिया तर में तलवारूं खणी दुलदुल ते सवार थी काफ़रनि में काहे पियो आहे त जेसीं ताईं रत जो दरिया न वहाईंदुसि तेसीं बस न कंदुसि। केतिरा काफ़र मारिया वथाई त अलाह पाक मलाइका मीकाइल खे चवे थो मौला चयो मीकाइल खे अॼु मींहुं वसाए बारो मोहम्मद हनीफे कॉल कयो आहे न त कुफर कटींदो सारो। मौला चयो मीकाइल खे आहे अॼु मींहुं वसाए बारो मोहम्मद हनीफे कॉल कयो आहे न त कुफर कटींदो सारो। आहे मलाइका मींहुं वसायो आहे मलाइका मींहुं वसायो लुड़ी तुल तुल मथां तारवा जल्द ॿुधाए माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा जल्द ॿुधाए माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा। ग़ार में वियो हलियो मोहम्मद हनीफो थी महदी मोटी ईंदो अड़ियनि ऐं अबोजन जी अची सांगी सां मझलींदो। ग़ार में वियो हलियो मोहम्मद हनीफो थी महदी मोटी ईंदो अड़ियनि ऐं अबोजन जी अची सांगी सां मझलींदो। वरी अचण जी करे जो वियड़ो वरी अचण जी करे जो वियड़ो अली गुल इकरार वा जल्द ॿुधाए माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा जल्द ॿुधाए माता मुंहिंजे पीउ जो कहिड़ो पार वा। माण्हू ॾियनि था मेणा मूंखे माण्हू ॾियनि था मेणा मूंखे हिते रहण बेकार वा जल्द ॿुधाए माता मुंहिंजे